नाज़रीन हाणे ज़िक्र कंदासीं रंगनि सां भरपूर धरती मेगा फैमिली फेस्टिवल कुछ देर में शुरू थी रहियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया इब्तिदा जी रंगारंग तक़रीब शामदारे हैदराबाद जे रानी बाग में थींदी, जंहिं लाइ तैयारियूं मुकमल थी वयूं आहिनि। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे ज़ाकिर लगारी। जी ज़ाकिर, वधीक आगाह कजो। फेस्टिवल शो जो बाज़ाब्ता तौर इफ्तिताह कयो वेंदो। ही मेगा फैमिली फेस्टिवल शो जो धरती टीवी पारां 3 ॾींहंनि जो हिते रखियो वियो आहे हैदराबाद जी मशहूरु ऐं मारूफ़ तफ़रीगाह रानी बाग में, जेको अॼु सुभाणे ऐं परीहं ताईं नॉन स्टॉप जारी रहंदो। हिन मेगा फेस्टिवल शो में म्यूज़िकल नाइट हूंदी, मीना बाज़ार हूंदी, सेहतमंद खाधनि जा स्टॉल लॻाया वेंदा जेके आयल महिमाननि खे लुत्फ़ अंदोज़ कंदा। मेगा फेस्टिवल शो में जेको आहे सोराब सूमरो, अली गुल मला समेत जेके सिंध जा नाले वारा फ़नकार आहिनि उहे हिते पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा, जंहिंखे ॿुधण लाइ सिंध जी आवाम बल्कि तव्हां खणी पाकिस्तानी कुंड कुर्श मां हिते माण्हुनि जी जेकी आहे उहा आमद जो सिलसिलो बि जारी थी वियो आहे। अली गुल मला खे ॿुधण लाइ हिते जा शहरी बेसब्रा थी पिया आहिनि, बेताब लॻा पिया आहिनि। उन्हनि जो इहो चवणु था जल्द खां जल्द इन शो जो इफ़्तिताह थी वञे त की असीं उन्हनि पंहिंजे पसंदीदा फ़नकारनि खे आहे उहो ॾिसण ऐं ॿुधण जो मौक़ो मिली सघे। तव्हांखे ॿुधायो त मीना बाज़ार हिते मीना बाज़ार ख़वातीन लाइ ऐं ॿारनि लाइ मीना बाज़ार लॻाई वई आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ स्टॉल लॻाया विया आहिनि, जंहिंमें कपिड़ा आहिनि, बुटीक आहिनि, गॾोगॾु चूड़ियूं आहिनि, मेहंदियुनि जा मर्कज़ हिते क़ाइमु कया विया आहिनि। गॾोगॾु इहो बि तव्हांखे ॿुधायां त हिन फेस्टिवल में जेको आहे उहो ॿारनि जे लाइ ख़ासि करे सेहतमंद खाधनि जो जेको आहे उहो बि हिते वॾी तादाद में उनजा हिकिड़ा स्टॉल लॻाया विया आहिनि। तव्हांखे ॿुधायां त रानी बाग में हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं, जंहिंजो तव्हां ॾिसी सघो था त हिकु वॾो ग्राउंड धरती टीवी पारां हिकिड़ो सजायो वियो आहे। हिन हिकु पूरे वॾे ग्राउंड में जेको आहे उहो वेहण जो सेटअप बि ठाहियो वियो आहे। आयल जेके महिमान आहिनि, जेके हिते जा नाज़रीन जेके ईंदा ऐं उहे हिते हिन शो खे जेको एंजॉय कंदा। गॾोगॾु तव्हांखे ॿुधायो त असीं पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं हिते मेगा फेस्टिवल शो जेको धरती टीवी पारां मुनक़द कयो वियो आहे, उन शो में हिते तवक़ो कयो पियो वञे त हैदराबाद ऐं उन भरपासे वारा इलाइक़ा जंहिंमें टंडो ॼाम आहे, मटियारी आहे, टंडो अलायर आहे, मीरपुर ख़ासि आहे ऐं उन जे जेके आसपास जा जेके ज़िला नंढा वॾा तालुका आहिनि जेके लॻनि था, उहे पिणु उन्हनि जी आवाम जेकी आहे उहा हिते शिरकत करण लाइ बेताब आहिनि, बेसब्री सां इंतज़ारु करे रहिया आहिनि। ऐं गॾोगॾु तव्हांखे इहो ॿुधाईंदो लाइ सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहे मुकमिल तौरु ज़बरदस्त क़िस्म जा हिकिड़ा कया विया आहिनि, जंहिंमें 100 खां वधीक पुलिस एहलकार ऐं ऑफिसर जेके आहिनि उहे पंहिंजो ड्यूटियूं सर अंजाम ॾींदा। अॼु इहो मेगा फेस्टिवल शो जो पहिरियों ॾींहुं आहे उहो अॼु खां शुरू थी रहियो आहे, जंहिंमें माण्हुनि जी हिकिड़ी वॾी तादाद आहे जेकी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पंहिंजो विज़िट बि करे पई, घुमे पई, फिरे पई। लेकिन तव्हांखे ॿुधायूं त इहो मेगा फेस्टिवल शो जेको आहे 4 खां 5 बजे ताईं हिन जो जेको आहे इफ़्तिताह कयो वेंदो। जी अॼु बिल्कुलु इंतज़ार जो मेहरबानी ज़ाकिर अवां जी आगाह करण लाइ। जी नाज़रीन अवांखे ॿुधायूं पिया धरती मेगा फैमिली फेस्टिवल कुछ देर में शुरू थियण वारो आहे। इफ़्तिताही तक़रीब में नाले वारा गुलकार परफॉर्म कंदा। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया पिया आहिनि। अवांखे ॿुधायूं पिया धरती मेगा फैमिली फेस्टिवल कुछ देर में शुरू थियण वारो आहे। जी नाज़रीन अवांखे ॿुधायूं पिया हैदराबाद में रंगनि सां भरपूर धरती मेगा फैमिली फेस्टिवल जे इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी रहियूं आहिनि। मेलो थोड़ी देर में शुरू थियण वारो आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे उते मौजूद इब्राहिम उनड़। जी इब्राहिम अवां वटि छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, धरती टीवी मीडिया ग्रुप पारां हैदराबाद के रानी बाग में 3 ॾींहंनि जो मेगा फेस्टिवल शो जेको आहे कोठायो वियो आहे। फेस्टिवल शो जो जेके तयारियूं आहिनि उहे मुकमल थी चुकियूं आहिनि। कुछ देर बाद चंद घड़ियुनि बाद जेको आहे फेस्टिवल शुरू थी वेंदो, जॾहिं त हिन वक़्त खां ई जेको आहे आवाम जा मुख़्तलिफ़ फैमिलीज़ जेके आहिनि उहे अचणु शुरू थी वियूं आहिनि। जॾहिं त काफ़ी फैमिलीज़ असां हिन वक़्तु पुछा भी कयो त कंहिं महिल जेको आहे फेस्टिवल शुरू थींदो, त चंद घड़ियुनि बाद जेको आहे फेस्टिवल शुरू थियण वारो आहे। जॾहिं त फेस्टिवल में हिकु वॾो स्टेज लॻायो वियो आहे, जॾहिं त हज़ारनि जी तादाद में जेको आहिनि आवाम जे लाइ कुर्सियूं लॻायूं वियूं आहिनि। फेस्टिवल में सिंध जा फ़नकार जेके आहिनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा, कॉमेडी सेगमेंट्स हूंदा, जॾहिं त एंटरटेनमेंट खां अलावा सिंगिंग जा जेके आहिनि सेगमेंट्स हूंदा, जॾहिं त मुख़्तलिफ़ कंपनियुनि पारां जेको आहिनि हिते फूड जे लाइ जेका फूड कोर्ट क़ाइमु कयो आहे,
जंहिंमें मुख़्तलिफ़ खाद पीत जूं शयूं हूंदियूं। जॾहिं त सिक्योरिटी जे हवाले सां सिक्योरिटी जे इंतज़ामनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कजे त SSP हैदराबाद पारां जेको आहे मुकमल तौर ते सिक्योरिटी फराहम करण जो चयो वियो हो। जॾहिं त शायदि रानी बाग जे दाख़िली ऐं खाद जी रस्तनि ते जेको आहे हिन महिल खां ई जेको आहे पुलिस एहलकार जेको आहे तैनात थी चुका आहिनि, जेके सिक्योरिटी जा फ़र्ज़ जेको आहिनि सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। फेस्टिवल जे 3 ॾींहंनि जो जेको मेगा फेस्टिवल आहे, इन में मुकमल तौर ते जेको आहे आवाम जो भरपूर हिकु समुंड जेको आहे हिन फेस्टिवल में लथल हूंदो, जेको हिन वक़्त खां ई जेको आहे बेसब्री सां इंतज़ारु करे रहियो हो। उहो उन जे सबर वारियूं जेके घड़ियूं आहिनि उहे ख़तमु थी चुकियूं आहिनि। जी महिरबानी अवां जी इब्राहिम आगाह करण लाइ।